वकील बिरादरी है माण्हू हाणे सॼी लाड़काणे वकील बि निकिरी आहे सॼी सिंध हिन वक़्तु सरापा एहतजाज आहे ऐं सिंध जो हर माण्हू हर फर्द हिन में तव्हां ॾिसो मर्द न्याणियूं हर मकतब फ़िक्र जो माण्हू जेको आहे शामिल आहे लॉयर्स आहिनि लाड़काणे जा हा तव्हां सां एहतजाज जेको आहे डिस्ट्रिक्ट बार काउंसिल अदा लाड़काना बार एसोसिएशन जे तरफ़ां पूरे पाकिस्तान लेवल में जेके बि वकिला बिरादरी आहे असांजो उन्हनि कयो आहे ऐं असां लाड़कानो बार ऐं हाई कोर्ट बार एसोसिएशन लाड़काना वारे तरफ़ खां आहियूं ऐं इन्हनि में जेको आहे लफ़्ज़ में सख़्तु मुज़म्मत था कयो त जेके पाकिस्तान जे अंदरि अफ़गानी रहनि पिया पठाण उन्हनि खे निकाले ॾिनी वञे ऐं ख़ासि तौर ते उहे जेके पाकिस्तान जी सलंसी जे ख़िलाफ़ु उन्हनि खे सज़ा खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे त जीअं मुल्क में अमन कान्हे अॼु जेको आहे हीउ जेको रांझाणी लाइ इरशाद रांझाणी जे क़त्ल ख़िलाफ़ जेको सॼी सिंध में जीअं एहतजाज ॾिना आहिनि लाड़काणे में ॿियनि तंज़ीमुनि सां गॾु अॼु जस्कम बशीर खान कुरैशी पारां बि बरसात जे हूंदे जेको आहे बरसात आहे तॾहिं जेको आहे विच में हुननि जे नाम हेठां बि जस्कम जा कारकुन बशीर खान कुरैशी जा उहे एहतजाज करे रहिया आहिनि हीउ जेको वाक़ियो आहे इहो धरती जो वाक़ियो आहे हीउ चवनि था जेसि ताईं रहीम पठाण खे गिरफ़्तार न कयो वेंदो तेसि ताईं ख़ामोशी न इख्तियार कबी असां कुत्ते पठाणनि ते लानत खे गिरफ़्तार कराए रहंदासीं जेसि ताईं एहतजाज कंदी रहंदी जेसि ताईं पठाण रही खे गिरफ़्तार न करे फांसी ते तेसि ताईं असां रोडनि ते हूंदासीं तव्हां छा चवंदो हे ज़ुल्म थियो आहे मां त क़ौमी शाइर आहियां हा को शेर ॿुधायो शेर वरी कधारा उथी अधारी वरी सिगरेट खे लुटण जी तयारी गिदर थींदा गदा कधारी न रोक जे सवा सवारी इहे जे ईंदा अझो खसींदा असांजे हथ जो गभो खसींदा सदाई सिंध खे कधारा जोखो थियण लॻो आहे वरी बि जोखो लॻे करे लाइ जॻहि में जोखो त जिग छॾायो अञा बि औखो चुगनि सां गिला वञी असांजी कदा कारे पुॼी असांजी मुंडी वञी असांजी गुजान थिए थी अॼी असांजी दरातर सुमरा हेॾो वाल हे जेको क़त्ल थियो आहे जेको नौजवान बेदर्दीअ सां सिंधी क़ौम जे मासूम बचनि खे क़त्ल कयो पियो वञे कराची जे अंदरि असांखे यर्गबाल करे असांखो धरती तंग कई पई वञे कराची असांखो फुरी पई वञे पीपल्स पार्टी जी हुकूमत पार्टीअ जी हुकूमत ख़ासि क़दम तो न खयो आहे पीपल्स पार्टी जी हुकूमत अंधी गूंगी ऐं ॿोड़ी लॻी पई आहे वज़ीर आला जी का शइ नथी हले वज़ीर आला जी ते का हैसियत न आहे जेकॾहिं को धारियो माण्हू मरे थो उनजे लाइ ही सभु कुझु करे सघनि था पर सिंध जो वारिस जॾहिं को मरे थो त उनजे लाइ कुझु बि नथा कनि असांजो मुतालबो आहे सिंध जे चीफ जस्टिस खां सिंध जे क़ौम परस्तनि खां सिंध जे माण्हुनि खां सिंध जे धरतीअ जे वारसनि खां त हिननि क़त्ल ख़िलाफ़ सिंध जे अंदरि अज़ीज़ साहिब हेॾो वक़्तु थियो आहे ऐं तव्हांजे छा मार्क्स आहे अफ़सोस सां चवणो थो पए त शहीद इरशाद रांझे खे इंसानियत जा लीका लताड़े सरेआम हज़ारे माण्हुनि जे साम्हूं दहशतगर्दनि वांगुरु क़त्ल कयो वियो पर अफ़सोस सां चवणो थो पए त कंहिं बि माण्हूअ में गैरत न आई जो शहीद इरशाद रांझा खे अस्पताल ताईं पहुचाए असां हीअ जेका सिंध गवर्नमेंट आहे असां सम्झूं था त इहा बि हिन क़त्ल में हिननि जी मुकमल सहकारी आहे छो जे त सिंध जा लखे माण्हू एहतजाज पिया कनि असां सम्झूं था त हीउ रहीम शाह हिकु यूसी चेयरमैन हिन सॼी गवर्नमेंट खां ॾाढो तंहिं करे हिनखे गिरफ़्तार नथो कयो वञे असीं घुर कयूं पिया त रहीम शाह खे गिरफ़्तार करे उन चौक ते फांसी कयो वञे स्टूडेंट अॻवान आहियो तव्हां छा था चओ हिन मसइले ते कहिड़ो वॾो वाक़ियो थियो आहे कीअं थियो आहे हितां जा पठाण हितां जो रहीम पठाण जेको दहशतगर्द आहे जेको हिन दहशतगर्दनि जो साथारी आहे ऐं मनशिया जो वापारी आहे हथियारनि जो वापारी आहे हीअ सिंधी क़ौम खे हिकु सिंध जे सियासी नौजवान खे बेगुनाह बेदर्दी सां रोड ते सरेआम क़त्ल थो करे उतां जी बीठल क़ौम हुनखे हथु नथी विझे हिन महिल ताईं हुनजी गिरफ़्तारी न थी आहे हू हिन महिल बि पुलिस जे प्रोटोकॉल में वेठो आहे ऐं हुनखे पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट बचाए रही आहे
तव्हांजो हाल अहिवाल हीउ जेको क़तल थियो आहे बेगुनाह ऐं बेदर्दीअ सां इन ते छा चवंदो साईं ये सॼी इंसानियत जो क़त्लेआम आहे सभ खां पहिरियां पीपल्स पार्टी सिधी संघ वांगार थी वहे मुराद अली शाह खे शर्म अचणु घुरिजे त तूं 3 ॾींहंनि जो नोटिस थो वठी जेको हेॾो इंसानी जो क़त्लेआम थियो आहे सरेआम रहीम शाह पंहिंजी जेको इंसानी लिका लता ॾींदे बेदर्दी सां इरशाद रंजणी क़तल कयो वियो आहे त हितां जी पीपल्स पार्टी IG सिंध SSP मलीर उतां जी पुलिस सिधी संघ वांगारियो आहे असां था चऊं चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध खे त हीअ पुलिस जे मथां बि एक्शन खणे रहीम शाह त कातिल आहे पर हुन सां गॾु साधारी जेकी पुलिस आहे SSP मलीर DIG उतां जो ऐं मुराद अली शाह बि हुनखे शर्म अचणु घुरिजे नोटिस वठी हे हुन खून जी जेको लताड़ थो करे असां हुकूमत खे हुन चीफ जस्टिस खे अॻियां कयूं हिन जो फौरन नोटिस वठी हुन इंसानियत जेको आहे नोटिस जेको आहे जुलूस कढियूं ऐं पंहिंजे शहीद जे हुन ते जेको आहे एहतजाज करे रहिया आहिनि छो त सर्दी हुजे गर्मी हुजे कुझु बि हुजे असांजो जेको नौजवान आहे असांजो जेको माण्हू आहे जेको क़ौम जो एहसासु रखे थो क़ौम जो जज़्बो रखे थो यकीनन उहो हर वक़्तु माना ईअं सम्झो 24 कलाक जेको आहे पंहिंजे जेको आहे मक़सद लाइ जेको आहे मैदान ते आहे ऐं रोडनि ते आहे